खानवाण माइनर में पानी जी खोट ख़िलाफ़ पानी न आहे छो भला। करबला जे नारनि सां पुछड़ी जा आबादगार सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि। आबादगारनि चयो त खानवाण माइनर में पानी जी खोट ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणियल आहियूं, पर को बि आवाज़ ॿुधण लाइ तयार कोन्हे। नौलखीअ मां निकिरंदड़ खानवाण माइनर जे पुछड़ी में सालनि खां पाणी न आहे आयो। समूरी शाख मां वारी पई थी उॾामे। इरीगेशन जे अमलदारनि मुंड जे बासर आबादगारनि खां रिश्वत जे एवज़ खानवाण माइनर ॿिन्ही पासनि खां गैर कानूनी नौलियूं ऐं नाला हणी पुछड़ी वारनि खातेदारनि हारियुनि आबादगारनि जो पाणी विकिरो करे असांजो हक़ मारियो आहे। मुंड में खानवाण माइनर उथली पए थी, पाणी संदसि कपरनि मथां बीठो आहे। ओसि ताईं पाणी सां शाख भरियल आहे, जेसि ताईं रिश्वत जी बाज़ार गरम आहे। मीडिया जी टीम 10 किलोमीटर मोटरसाइकिल ते पुछड़ी जे आबादगारनि जी तव्हां कुकुनि जो नोटिस वठंदे खानवाण माइनर जे मुंड ते पहुती, जिते पुछड़ीअ जे आबादगारनि सां थींदड़ पाणी खोट ऐं ज़ुल्म ते अफ़सोस करण सां गॾोगॾु आफ़ीसरनि जी नाअहली ते पिणु अफ़सोस कयो। खानवाण माइनर शाख जे ॿिन्ही तरफ़नि खां 5 खां 6 तमामु वॾियूं नौलियूं गैर कानूनी ॾिसी हैरत थी त पुछड़ी जे आबादगारनि जूं रड़ियूं दाहूं कूकूं अजायूं न आहिनि। बाअसर आबादगारनि जा फसल ऐं बाग गुलज़ार लॻा पिया आहिनि ऐं पुछड़ी जा आबादगार पखियुनि जे पीअण लाइ बि पाणी कोन्हे ऐं हू तरे में सिर्फ़ु मौजूदु आहिनि। मौक़े ते 8, 9, 10, 11, 12 वाटर कोर्स जे आबादगारनि काबिल हुसैन ख़ासकैली, सरदार रिंद, मोहम्मद उमर, अब्दुल सत्तार, लतीफ़ अली, गुलज़ार अली ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो करे दाहींदे चयो त आपाशी खाते जे इंजीनियर जा दादला हेठियां आफ़ीसर, SDO, सर्वेर, दारोगो, इंजीनियर, इरीगेशन गैर कानूनी पाणी विकिरो कंदड़ आबादगारनि खां सालाना लखें रुपया रिश्वत गॾु करे पहुचाए रहिया आहिनि। असांजो पाणी बंदि करे असांजो मुआशी क़त्लेआम करे असांखे ख़ुदकुशियूं करण ते मजबूर करे छॾियो आहे। हुननि आला इख़्तियारनि खां घुर कई त हिकदमि आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे नौलियूं हटाए पुछड़ी जे आबादगारनि ताईं पाणी पहुचायो वञे। पानी ना है छो भला। करबला पानी जो पुछड़ीअ खे पुछड़ी जे आबादगारनि सां पुछड़ी आबादगारनि खे पुछड़ी आबादगारनि सां ज़ुल्म बंदि कयो।